ॿारनि जे हवाले सां थोरो ज़रूर पुछणु चाहींदासीं छो त ॿार स्कूल वञनि था ऐं उते ज़ाहिर आहे एसी नाहे ऐं केतिरा ई क्लासरूम्स कंहिंजा बंदि बि आहिनि। ॿार अचण सां साणा थी पवनि था ऐं उन्हनि खे केतिरो बि पाणी पीआरियो पाणी बि नथा पी सघनि, चवनि था असांजो पेट फुल थी वियो आहे ऐं पोइ ॿार में साणाइप ऐं उन्हनि खे बि डिहाइड्रेशन थी वञे थी। छा कजे ॿारनि जे लाइ? ॾिसो न, ॿारनि खे हिकु त पेरेंट्स खे घुर्जे त जेका न उन्हनि खे माना जेका न कोई जीअं निमकोल टाइप हूंदो न, अॼुकल्ह पीडियाश्योर्स निमकोल वग़ैरह अचनि था पिया, सही आहे न, त उहे खणी वञनि। उन खां अलावा कैल्सिया CSC इहे प्रोडक्ट्स जेके आहिनि इहे पंहिंजी हिन में खणी वञनि त जीअं उते थोरा सिप्स जो न वठनि ऐं थधो पाणी हुनखे जेका न भरे ॾियनि। थर्मास अॼुकल्ह अचनि था जंहिंमें माना जेका न माण्हू 5-6 घंटा पाणी थधो रहे थो पियो, त उहो हुनखे जो न यूज़ कराइनि। ऐं जीअं अचनि हिकु त तव्हां हुनजी टीचर्स खे जेका न हिकिड़ो नोट ठाहे करे मोकिलिनि हुनजी पेरेंट्स के जेका न थोरो माना फ्लूइड वग़ैरह जे लाइ, जीअं पाणी उते डिस्पेंसर त लॻल हूंदा आहिनि स्कूल में, तव्हांखे ख़बर आहे, त हुनखे चवनि त भई पाणी वग़ैरह जेका न कंटिन्यू जेका न की माना अधु कलाक में घंटे में जेका न पाणी डिहाइड्रेशन खां जेतिरो बचाईंदा पंहिंजे ॿारनि खे त तव्हांजा ॿार खे जेका न हीट स्ट्रोक खां जो न हू बची सघनि था, प्रिवेंशन करे सघनि था। बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहब, असां इहो ॼाणींदासीं आमतौर ते गर्मियुनि में इहा रूटीन हूंदी आहे जॾहिं को माण्हू कमकार करे फौरन घर ईंदो आहे त कोशिशि कंदो आहे या त थधे पाणीअ जे हेठां उहो विझी वठे ऐं या त कुझु अहिड़ो थधो पाणी पी वठे। त जॾहिं तव्हां गर्मीअ खां फौरन असां जेकॾहिं थधे पाणीअ में विझूं था पिया त इहो जिस्मानी तौर ते नुक़सानकार त नाहे छा? या एसी में वेहण डायरेक्ट? ॾिसो, एसी में वेहण या थधे पाणी में जेकॾहिं तव्हांखे इलाही माना हीट महसूसु थिए थी पई ऐं जहिड़ी वेदर अॼुकल्ह हले थी पई त माना उन में जेकॾहिं तव्हां वञी करे शावर वठो था पिया त कोई बि जेको न माना उहो न आहे, नुक़सानु जेको न थींदो हुन सां, सही आहे। रहियो मसइलो जो न एसी में अच्छा जेकर अच वञ ॿाहिरि करे जीअं न माण्हू हिकदमि वरी तव्हां एसी में वियो था वरी हिकदमि ॿाहिरि था अची वञो गर्मी में वरी एसी में वञो था त उन सां थोरो माना जेको आहे न बॉडी ते इम्पैक्ट ईंदो आहे। पर जेकर तव्हां अचण सिट कंटिन्यू वञी करे माना वियो था ऐं एॾो माना हाई टेम्परेचर वारी कूलिंग न हुजे, ठीकु आहे, थोरी नॉर्मल वारी हुजे त उनमें तव्हां जेकॾहिं वञी वियो था त कोई उन सां बि कोई बि जेको आहे नुक़सानु न थींदो। पर अच वञ ॿाहिरि जेको आहे हर जेको आहे माण्हू न करे। अच्छा, सब्जी भाॼी जे हवाले सां थोरो मालूमात असां तव्हां खां वठंदासीं। डॉक्टर अयाज़ साहब, जे खीरे जो खाइण, ककड़ी जो इस्तेमाल, इहो लीमू पानी जो इस्तेमाल या वरी सायूं भाॼियूं हिन मौसम में केतिरो फ़ाइदो ॾियनि थियूं? जी माण्हू खे घुर्जे त मैडम सभा के माना जेको न थधियूं शयूं तव्हां यूज़ कयो ऐं माना सब्जियूं वठो, माना बजाए की जो न गोश्त ऐं जेको न बीफ जो न मसालेदार शयूं वठो, सही आहे न। मोस्टली मेजॉरिटी माना जेको माना खीरे जी ॻाल्हि कई न, तव्हां सब्जियूं वठो, इहे सभई जेके न हुन जे लाइ सिहत जे लाइ सुठियूं आहिनि गर्मी जे हिसाब सां न। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहब, वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो। आवाज़ थी अच्छा मुबशिर साहब, हिकिड़ो सॉरी हिकिड़ो मिंट सिर्फ़ु मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो मैसेज ॾियणु चाहींदुसि गर्मी जे हवाले सां स्पेशली, छो जो सिर्फ़ु जानवर ई न पर एनिमल्स पेट्स बि जेको न अफेक्ट थियनि था हिन शयुनि सां। मां उन सभिनी माण्हुनि खे चवंदुमि जिन जी गैलरी में नंढा नंढा जेके पटवाड़ा टाइप हूंदा आहिनि उनमें पाणी ज़रूर भरे रखनि त जीअं माना पखी परिंदा अचनि था त उन्हनि खे बि माना गर्मी लॻे थी, उन्हनि खे बि उञ लॻे थी। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो था त जेको नंढे मासूम पखियुनि जो बि ख़्यालु रखो त गैलरी में हिकिड़ो पाणीअ जो कपिड़ो ठाहे रखो। बहितरीन मैसेज डॉक्टर अयाज़ साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो।